पुछो मां भाई ॾंद कीअं भॻा थी चई यार घराड़ीअ लॾूं ठाहिया हलनि ई न पिया चई मां पोइ कहिड़ो ॾंडु पियो तूं खाधा चई न खावां त 32 ॾंद भञी छॾिया हिकिड़ो अंग्रेज़ इंडिया में घुमणु आयो चयोमांसि हल त तोखे मां मुल्क ॾेखारे अचां वठी वियोमांसि साईं बाबा जे मंदर ते उते पाणीअ जो प्याऊ ठहियलु हूंदो आहे न पाणीअ जी परब उते वठी वियोमांसि मां ॾिसो असांजे मुल्क में केॾो धर्म थो हले अंग्रेज़ ॾिसी करे कन पकड़िया चई तव्हांजे मुल्क खां तोबा चयोमांसि छो भाई चए पोइ जंहिं मुल्क में गिलास ज़ंजीरे सां ॿधा पिया आहिनि तव्हां सोन किथे रखंदा हूंदव माण्हू चोरी कंदा हूंदव गिलास हिकिड़े जी घरवारी गुज़ारे वई पोइ उनखे खणी पिया वञनि मसाणनि में राम बोलो त अॻियां लाइट जो थंभो आयो उनखे वञी काई लॻी त माई उथी वई चई हलो भई कार्यक्रम कैंसिल वरी साल खां पोइ वरी गुज़ारे वई वरी खयों त राम बोलो त घोट पुॼे थंभे खां परे थी वियो वरी न उथे हिकिड़ी दोस्त खे पई चए घरवारी मां केॾी मान आहे तव्हांखे ॾिठो ई कान्हे तॾहिं बि तव्हांखे हा कई छो जो लेडीस ॾिसंदी कान्हे जेंट्स ई ॾिसंदा आहिनि चई तव्हां केॾी मान आहे तव्हांखे ॾिठो ई कान्हे तॾहिं बि हा कई चई तोखां वधीक त मान मां चई कीअं चई तोखे ॾिसी करे बि मां हा कई राति जो सुम्हिया पिया हुआसीं घराड़ीअ सां घराड़ी पई चई हेॾे मूं हिकिड़ो सुम्हो न डपु थो थिए चयो मां तोॾे मुंहुं थो कयां त मूंखे डपु थो थिए बसि हाणे हलाए त ख़बर पए न मुल्क